अमेरिका ऐं इसराइल सां अमन जो ही मुनासिब वक़्तु नाहे। अमेरिका ऐं इसराइल खे शिकस्त ॾियण ऐं क़ीमत अदा करण ताईं वेढ़ जारी रखंदासीं। अमेरिका खे ईरान जे नुक़साननि जो ॾंडु भरणो पवंदो। ईरानी सुप्रीम लीडर मुश्तबा खामनई जो बयान। ईरानी सीनियर उहिदेदार दावा कई आहे त ईरानी सुप्रीम लीडर जंगी पोज़ीशन ते क़ाइमु आहे। मुश्तबा खामनई अमेरिका सां छिकताण घटाइण वारियूं तजवीज़ूं रद्द करे छॾियूं। सुप्रीम लीडर जो मौक़िफ़ पलांद जे मामले ते इंतिहाई सख़्तु ऐं संजीदा आहे। ईरानी नेवी जे बहादुर जवाननि जी यादि क़ौम जी दिलनि में सदाईं रहंदी। ईरान जे सुप्रीम नेशनल सिक्योरिटी काउंसिल जे सेक्रेटरी अली लारीजानी पारां ईरान जे सामूंडी फ़ौज जे नाले पैगाम जारी। संदसि चवणु आहे त बहादुर जवाननि जूं क़ुर्बानियूं ज़ाया न थींदियूं। शहीद जवान ईरानी फ़ौज जे बुनियाद जी मज़बूती जो कारण बणिजंदा। फ्रांस पारां सामूंडी लंघ हुर्मज़ खोलण लाइ कंहिं बि फ़ौजी कार्रवाई जो हिसो न बणिजण जो ऐलान। फ्रांसीसी सदर मैक्रोन चयो आहे त फ्रांस सामूंडी लंघ हुर्मज़ खोलण लाइ कंहिं ऑपरेशन जो हिसो न बणिजंदो। मौजूदा हालतुनि में कंहिं बि फ़ौजी इतिहाद जो हिसो न बणिजंदासीं। अहिड़े इतिहाद ते कमु कयूं पिया जेको जंग खां पोइ जहाज़नि जे अचु वञु यकीनी बणाए। जंग जे ख़ात्मे खां पोइ सामूंडी लंघ में अमन यकीनी बणाइणु चाहियूं था। असां नेटो जी हमेशह मदद कई पर नेटो मुल्क असांजी मदद करण न आया। नेटो मुल्क ईरान ख़िलाफ़ ऑपरेशन जो हिसो बणिजण नथा चाहिनि। नेटो इतिहादनि चई छॾियो आहे त ईरान ख़िलाफ़ फ़ौजी कार्रवाई में शामिल न थींदा। अमेरिका नेटो मुल्कनि जी हिफ़ाज़त ते सालियाने अरबें डॉलर ख़र्च कंदो आहे। नेटो मुल्कनि जे अहिड़े फ़ैसिले ते हैरत न थी आहे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जो बयान। संदसि चवणु आहे त अमरीका दुनिया जो ताक़तवर मुल्क आहे। असांखे कंहिंजी बि मदद जी ज़रूरत न आहे। हाणे असांखे जापान, ऑस्ट्रेलिया या ॾखण कोरिया जी हिमायत जी बि ज़रूरत न आहे। ईरान ख़िलाफ़ जंग ते अमेरिका अंदरि इख़्तिलाफ़ खुली साम्हूं अची विया। पहिरीं इस्तीफ़ा अची वई। अमरीकी नेशनल टेररिज़म सेंटर जे डायरेक्टर जे कैंट उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी। संदसि चवणु आहे त अमेरिका खे ईरान खां कंहिं बि क़िस्म जो ख़तरो न हो। अमेरिका इसराइल ऐं उन जे ताक़तवर लाबीअ जो दॿाउ में अची ईरान सां जंग शुरू कई। सदर खे चयो वियो त ईरान अमेरिका लाइ ख़तरो आहे। इसराइली अख़्तियारनि ऐं अमेरिका मीडिया ग़लति ॼाण ते ॿधल मुहिम हलाई। ईरान सां जंग में मारिजी वियल अमेरिकियुनि जो अंग 13 थी वियो। अमरीकी सेंटकॉम तस्दीक कई आहे त ईरान जंग में 200 अमरीकी फ़ौजी ज़ख़्मी थी पिया। ईरानी बमबारी सां 15 इसराइली बि मारिजी विया। 3369 ज़ख़्मी थी पिया। ईरानी हमलनि में गॾियल अरब इमारतुनि में 7 ॼणा मारिजी विया ऐं 145 ज़ख़्मी थी पिया। कुवैत में 6, ओमान में 3 ऐं सऊदी अरब में 2 ॼणा मारिजी विया। अमरीकी ऐं इसराइली बमबारी में ईरान में शहीदनि जो अंग 1500 खां टपी वियो। 18,000 खां वधीक ज़ख़्मी। इसराइली बमबारी में लिबनान में 850 शहरी शहीद थी चुका। गॾियल अरब इमारतुनि में हमलनि में हिकु ॿियो पाकिस्तानी मारिजी वियो। इमाराती अख़्तियारनि मूजिबि इमाराती फ़िज़ाई दिफ़ा बैलिस्टिक मिज़ाइलनि हमले खे नाकाम बणाए छॾियो। अबूज़ाबीअ जे इलाइक़े बनी यास में मिज़ाइल जो टुकड़ो किरियो जंहिं नतीजे में हिकु पाकिस्तानी शहरी मारिजी वियो। गॾियल अरब इमारतुनि में हमले में मारिजी वियल पाकिस्तानियुनि जो मजमूई अंग 7 थी वियो। विच ओभर में जंग जो अरिड़हों ॾींहुं गॾियल अरब इमारतुनि जे रियासत फुजरात जे इंडस्ट्रियल एरिया में ड्रोन हमलो। पेट्रोलियम शयुनि जे ठिकाणे खे बाहि लॻी वई। इमाराती इख़्तियारनि जो चवणु आहे त सनअती इलाइक़े में बाहि ड्रोन हमले सबबु लॻी। ड्रोन हमले में कंहिं जानी नुक़सान या कंहिं जे ज़ख़्मी थियण जा इतला न मिलिया। इमाराती फ़िज़ाई दिफ़ाई निज़ाम मिज़ाइल ख़तरे खे मुंहुं ॾेई रहियो आहे। शहरी महफ़ूज़ हंधनि ते रहनि ऐं हुकूमती हिदायतुनि ते अमल कनि। दुबई जे शहरनि खे बि घरनि में रहण जी हिदायत कई वई। तेहरान ऐं दोहा में धमाका। बेरूत में बमबारी। बगदाद में अमरीकी सिफ़ारत खाने खे ॿीहर निशानो बणायो वियो। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जी सदारत हेठि इजलास बचत पॉलिसीअ जो लागू क़दमनि जो जाइज़ो। मुल्क में पेट्रोलियम शयुनि जो ज़रूरतुनि मुताबिक़ मुनासिब ज़ख़ीरो मौजूदु आहे। मुल्की ज़रूरतूं पूरियूं करण लाइ दवाउनि जो ज़ख़ीरो मौजूदु आहे। इजलास खे ब्रीफिंग। वज़ीर आज़म पारां पेट्रोलियम इम्पोर्ट जे सप्लाई चेन बहितर बणाइण लाइ वधीक मुतहरिक किरदारु निभाइण जी हिदायत। शहबाज़ शरीफ़ जो चवणु आहे त हालतुनि जे बहितरीअ लाइ सभई लॻापियल इदारा हंगामी हालतुनि लाइ तयारु रहनि। ऑपरेशन गज़ब-लिल हक़ तहत पाक फ़ौज जा अफ़गानिस्तान में कामयाब फ़िज़ाई हमला जारी। सिक्योरिटी ज़रियनि मूजिबि पाक फ़ौज 16 मार्च जी राति काबुल ऐं नंगरहार में अफ़गान तालिबान जे फ़ौजी ठिकाननि खे कामयाबी सां निशानो बणायो। इन्हनि हमलनि में पाक फ़ौज काबुल में 2 हंधनि ते टेक्निकल सपोर्ट इंफ्रास्ट्रक्चर ऐं एम्यूनेशन स्टोरेज खे सराइते अंदाज़ में तबाह कयो। फ़िज़ाई हमले खां पोइ सेकेंडरी डिटोनेशन सबबु बुलंद थियल शोला उन ॻाल्हि जी तस्दीक कनि था इहो बारूद जो तमामु वॾो ज़ख़ीरो हो। इतलात वारो वफ़ाक़ी वज़ीर अताउल्ला तारड़ जो चवे थो
अफ़गान तालिबान जे तर्जुमान ज़बीउल्लाह मुजाहिद जो ड्रग अस्पताल खे निशानो बनाइण वारो बयान खिल जोॻो आहे। नंगरहार में चइनि हंधनि ते अफ़गान तालिबान जे फ़ौजी ठिकाननि खे बि कामयाबी सां निशानो बणायो वियो। नंगरहार में फ़ौजी ठिकाननि सां ॻंढियल लॉजिस्टिक म्यूनिशन ऐं टेक्निकल इंफ्रास्ट्रक्चर खे पिणु तबाह कयो वियो। ऑपरेशन गज़ब लिल हक़ तहत कार्रवायूं हदफ़ हासिल करण ताईं जारी रहंदियूं। पाक फ़ौज जूं अफ़गान तालिबान ऐं फितनल ख़वारिज ख़िलाफ़ कामयाब ऐं असराइतियूं कार्रवायूं जारी। सिक्योरिटी फोर्सिस मूजिबि तोरखम ऐं ख़ैबर सेक्टर सां ॻंढियल अफ़गान तालिबान जे फ़ौजी पोस्टुनि खे निशानो बणायो वियो। पाक फ़ौज एंटी टैंक गाइडेड मिसाइल ज़रिए पोस्टुनि खे मुकमल तौर तबाह कयो। पाक फ़ौज जे उन्हनि असराइतुनि कार्रवायुनि सां अफ़गान तालिबान खे जानी ऐं माली नुक़सानु थियो। पाक फ़ौज जो ऑपरेशन गज़ब लिल हक़ जारी आहे ऐं हदफ़ हासिल थियण ताईं जारी रहंदो। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जिल इनाम मेमून कराची में एवी बसुनि जे नए रूट जो इफ़्तिताह करे छॾियो। इलेक्ट्रिक बस सर्विस जो नओं रूट गुलशन ऐं मेमार खां टावर ताईं 32 किलोमीटरनि ते बदल हूंदो। ट्रांसपोर्ट खाते पारां एवी बस सर्विस जे नए रूट जी इफ़्तिताही तक़रीब सीनियर वज़ीर शर्जिल इनाम मेमून जो चवणु आहे त नए रूट सां गुलशन ऐं मेमार सरजानी टाउन ऐं भरपासे वारनि इलाइक़नि जे रहवासियुनि खे जदीद ऐं सस्ती सफ़री सहूलियत मिलंदी। सिंध हुकूमत शहरनि खे मयारी ऐं माहौल दोस्त पब्लिक ट्रांसपोर्ट फराहम करण लाइ अमली क़दम खणी रही आहे। सिंध हुकूमत शहरनि खे आलमी मयार जो ट्रांसपोर्ट ॾियण लाइ पुरअज़म आहे। मुस्तक़बिल में एवी बस सर्विस जा नवां रूट बि मुतारिफ़ कराया वेंदा। पीपल्स पार्टी जी क़यादत अवाम सां जेकी वाइदा कया हुआ उहे पाड़े रहिया आहियूं। सूबाई हुकूमत जा रोड बहितर ऐं मयारी ठाहिया विया आहिनि, पर वफ़ाक़ी हुकूमत जे रोडनि जी हालत ख़राबु आहे। ॾींहुं राति कराची जी तरक़ी ते कमु थी रहियो आहे। असांजो मुल्क बि हिन वक़्तु जंग वारी हालत में आहे। पाक फ़ौज तालिबान रजीम ख़िलाफ़ जंग विड़े पई। कंहिं बि मुल्क में जुरत न आहे जो मेरी अखि खणी पाकिस्तान न ॾिसे। पाकिस्तान जो दिफ़ाई निज़ाम तमामु घणो मज़बूत आहे। मुल्की दिफ़ा मज़बूत हुजण जो क्रेडिट पीपल्स पार्टी जी क़यादत ॾांहुं वञे थो। पीपल्स पार्टी जेके वाइदा कंदी आहे उहे ज़रूरु पाड़ींदी आहे। पीपल्स पार्टी जी सिंध हुकूमत शहरनि खे सफ़री सहूलियतूं ॾेई रही आहे। साल 2026 तरक़ियाती कमनि जो साल आहे। इंशाअल्लाह हलंदड़ साल कराची जी शहरनि जा मसइला घणे भाङे हल थींदा। शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तरक़ियाती कम थी रहिया आहिनि। कराची जे मेयर मुर्तज़ा वहाब जो एवी बस सर्विस जे नए रूट जे इफ़्तिताही तक़रीब खे ख़िताब MNA शाहिदा रहमानी जो चवणु आहे त पीपल्स पार्टी बिना कंहिं फ़र्क़ जे अवाम जी ख़िदमत करे रही आहे। एवी बस जो नओं रूट शुरू थियण सां शहरनि खे फ़ाइदो थींदो। इंशाअल्लाह ताला ईद खां पोइ इस्पताल जो पिणु इफ़्तिताह कयो वेंदो। सिंध में डिजिटल गवर्नेंस तेज़ करण जो फ़ैसिलो। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी निगरानी हेठि तक़रीब बोर्ड ऑफ रेवेन्यू सिंध ऐं सिंध इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी कंपनी विच में मुआहिदो तइ थी वियो। सूबे में डिजिटल गवर्नेंस खे हथी ॾियण लाइ क़दम तेज़ कया वञनि। वॾे वज़ीर जी हिदायत। वॾे वज़ीर जो चवणु आहे त टेक्नोलॉजी ते ॿधल सुधार शिफ़ाफ़ सराइता ऐं अवाम दोस्त हुकूमत जो बुनियादु आहिनि। इहे क़दम शहरनि लाइ ख़दमतुनि खे आसान बणाइण लाइ खयां पिया वञनि। ई स्टैंपिंग निज़ाम सां जाली स्टाम्प पेपर जो ख़ात्मो मुमकिन बणिजंदो। ई स्टैंपिंग सां शहरनि खे सरकारी ऑफिसुनि जे क़तारुनि मां छुटकारो मिलंदो। सुधार गवर्नेंस खे जदीद बणाइण जी वसी हिकमत अमली जो हिसो आहिनि। असांजो मक़सदु शिफ़ाफ़ियत, कारकर्दगी ऐं अवाम लाइ आसान पहुच खे बहितर बणाइणु आहे। पीपल्स पार्टी पारां शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे शहादत ॾियारे ते मरकज़ी जलसो न करण जो फ़ैसिलो। पीपल्स पार्टी जे सेक्रेटरी जनरल हुमायूं ख़ान मूजिबि शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे वरसे जे ॾियारे ते गढ़ी ख़ुदा बख़्श में मरकज़ी जलसो न थींदो। बिलाल भुट्टो ज़रदारी ख़िते जे हालतुनि खे नज़र में रखंदे मरकज़ी जलसो न करण जो फ़ैसिलो कयो। 4 अप्रैल ते शहीद भुट्टो जे शहादत जो ॾिहाड़ो ज़िले सतह ते मल्हायो वेंदो। मुल्क जे समूरनि ज़िलनि में शहीद भुट्टो जे शहादत ॾियारे ते क़ुरान ख़वानीअ जूं तक़रीबूं थींदियूं। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां पार्टी अॻुवाणनि जूं मुलाक़ातूं। PP सिंध जे सदर निसार खोड़ो ऐं वकार मेहदी बिलावल हाउस में बिलावल भुट्टो ज़रदारी सां मुलाक़ात कई। तनज़ीमी ऐं सियासी सूरत हाल ते ख़्यालनि जी ॾे वठि। सिंध असैम्बली जे मेंबर फारूक आवाण ऐं सिंध हुकूमत जे तर्जुमान नादिर गबोल जी बि बिलावल भुट्टो ज़रदारी सां मुलाक़ात। अवामी मसइलनि ऐं उन्हनि जे हल जे हवाले सां आगाही। कराची में ट्रैफिक इंतज़ामनि ऐं फीस लेस ई टिकटिंग सिस्टम बाबति इजलास। ID सिंध जावेद आलम ओढो जी सदारत हेठि थियल इजलास में ऑफिसरनि जी शिरकत। ईद खां पोइ बिना नंबर प्लेट मोटरसाइकिलुनि ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। ब्लैक लिस्ट थियल 22,000 गाॾियुनि ख़िलाफ़ बि कार्रवाई कई वेंदी। ॿिया ट्रैफिक जी ब्रीफिंग। ID सिंध रोड हादसनि में वाध जो नोटिस वठंदे वाक़िअनि जी शफ़ाफ़ जांच करे रिपोर्ट पेश करण जी हिदायत कई ऐं चयो त जांच में हादसनि जा कारण ऐं बचाव जे हवाले सां तजवीज़ूं शामिलु कयूं वञनि।
वफ़ाक़ी घरु वज़ीर मोहसिन नक़वी ऐं नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जी सदारत हेठि इजलास। मनी लॉन्ड्रिंग ऐं होंडी माफ़िया ख़िलाफ़ भरपूर क्रैकडाउन जो फ़ैसिलो। ग़ैर क़ानूनी ज़रियनि सां परॾे रक़म मोकिलींदड़ वॾनि कारोबारी माण्हुनि ऐं इदारनि ख़िलाफ़ घेरो तंग कयो वेंदो। मनी लॉन्ड्रिंग ऐं होंडी जे कारोबार में मुलविस माण्हुनि ऐं इदारनि सां का रिआयत न कई वेंदी। मनी चेंजर्स ज़रिए रक़म ॿाहिरि मोकिलण वारे अमल खे बि स्ट्रीमलाइन में आंदो वेंदो। इजलास में फ़ैसिलो। विच ओभर में जंग सबबि सॼे मुल्क जे 8 हवाई अॾनि तां परॾे वेंदड़ 101 उॾामूं मुलतवी। रद्द थियल उॾामुनि में दुबई, अबूधाबी, शारजा, बहरैन, कुवैत, क़तर, ईरान, इराक ऐं आज़रबैजान शामिल। अलामा इक़बाल इंटरनेशनल एयरपोर्ट समेत 8 हवाई अॾनि तां अरिड़हं ॾींहनि में 2000 उॾामूं रद्द थी चुकियूं। सिविल अस्पताल मिठी जे चीफ मेडिकल ऑफिसर डॉक्टर अब्दुल करीम शेख जो आपघात वारो मामिलो। ज़िम्मेवार करार ॾिनल सिहत खाते जे ऑफिसरनि ऐं मुलाज़िमनि समेत 8 ॼणनि मथां मिठी थाणे ते केस दाख़िल। डॉक्टर अब्दुल करीम शेख जे पुटु सादिक अली शेख जी फ़रियाद ते मिठी थाणे ते केस दाख़िल कयो वियो। FIR में ज़हनी टॉर्चर ॾेई ख़ुदकशी ते मजबूर करण जा कलम शामिल। सिविल सर्जन डॉक्टर हरेश जगाणी, मेल स्टाफ नर्स मंठार भील, डॉक्टर मोहन लाल खत्री, डॉक्टर अब्दुल मालिक नोहड़ियो ऐं ॿियनि खे नामज़द कयो वियो। फ़रियादी सादिक अली शेख जो चवणु आहे त जवाबदार मंठार भील वालिद खे 1 मार्च वारी राति ड्यूटी दौरान फ़ोन ते गारियूं ॾिनियूं। जवाबदारनि ज़हनी टॉर्चर ऐं अज़ियतूं ॾेई मुंहिंजे वालिद खे आपघात करण ते मजबूर कयो। मुंहिंजे वालिद ख़त ऐं वॉइस मैसेज में मौत जे ज़िम्मेवार समूरनि जवाबदारनि जा नाला पिणु ज़ाहिर कया हुआ। ज़रई यूनिवर्सिटी टनोजाम जे शागिर्द आसिफ नूर कुंडराणी जे आपघात वारो मामिलो। हैदराबाद पुलिस जे 2 DSPs ऐं हिक SHO जांच खां इनकार करे छॾियो। जांच कमेटी जे सरबराह DSP पारस बखराणी जे वारसनि सां मुलाक़ात। DSP पारस बखराणी जो चवणु आहे त आसिफ नूर जक़बाबाद में आपघात कयो, जात नथा करे सघूं। SPCI हैदराबाद इफ्तिकार बोड़ो वारसनि सां गॾु ज़रई यूनिवर्सिटी पहुतो। आसिफ नूर कुंडराणी जे कमरे जा ताला टोड़े सामान वारसनि हवाले कयो वियो। हैदराबाद पुलिस जांच करे त असांखे को एतिराज़ नाहे। शागिर्द जे वालिद नूर हसन कुंडराणी जो बयान। संदसि चवणु आहे त पुट जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि जा नाला पुलिस खे ॾेई छॾिया।